नाज़रीन, अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा सां मुलाक़ात करे पाकिस्तान में आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडनि जी हिमायत जी ख़ातिरी कराए छॾी आहे। अफ्रीकी सिफ़ारतखाने जे तर्जुमान तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाकिस्तान में मुक़रर अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम चीफ इलेक्शन कमिश्नर सां इस्लामाबाद में मुलाक़ात कई। तर्जुमान जो चवणु आहे त अमरीकी सफ़ीर चीफ इलेक्शन कमिश्नर खे मुलाक़ात में पाकिस्तान जी आईन ऐं कानून मुताबिक़ आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण लाइ अमरीका जी हिमायत जी ख़ातिरी कराई आहे। मुलाक़ात दौरान अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम ज़ोर ॾिनो त पाकिस्तान में मुस्तक़बिल जा नुमाइंदा चूंडण अवाम जो हक़ आहे। अमरीका ॿतरफ़ी लाॻापनि खे वधीक मज़बूत करण लाइ पाकिस्तानी चूंडियल नुमाइंदनि सां गॾु कमु कंदो रहंदो। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा सां मुलाक़ात करे पाकिस्तान में आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडनि जी हिमायत जी ख़ातिरी कराए छॾी आहे। अमरीकी सिफ़ारतखाने जे तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान में मुक़रर अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम चीफ इलेक्शन कमिश्नर सां इस्लामाबाद में मुलाक़ात कई। तर्जुमान जो चवणु आहे त अमरीकी सफ़ीर चीफ इलेक्शन कमिश्नर खे मुलाक़ात में पाकिस्तान जे आईन ऐं कानून मुताबिक़ आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण लाइ अमरीका जी हिमायत जी ख़ातिरी कराई आहे। मुलाक़ात दौरान अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम ज़ोर ॾिनो त पाकिस्तान में मुस्तक़बिल जा नुमाइंदा चूंडण अवाम जो हक़ आहे। अमरीका ॿतरफ़ी लाॻापनि खे वधीक मज़बूत करण लाइ पाकिस्तान जे चूंडियल नुमाइंदनि सां गॾु कमु कंदो रहंदो।